पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे दोस्तों हाणे जेको आहे झेड़े जा सीन ॾिसण वटां मिलंदा, जंहिंमें ख़ासि करे जाबिर नई शैतानी कंदो। छो जाबिर खे हाणे पक थी वई आहे त हाणे असांजो टाइम बि पूरो थी वियो आहे। ख़ासि करे जाबिर खे भउ आहे छाजो हसीना जो, हसीना मथां असांखे फसराए विझे। ऐं जाबिर खे इहा बि ख़बर आहे जे चाकर खे ख़बर पइजी वई असांजे बारे में त उहो असां सां घटि न कंदो। फ़िलहाल जाबिर पैसा लुटण जे चकर में यको लॻो पियो आहे। बहरहाल हू चाकर ख़ान ते जाबिर ख़ान जल्दी एॾी में हमिलो कोन कंदो। उन ख़बर आहे इहो अगरि मूं हमिलो कयो त मां ई ॿेटंगो फासंदुसि, हसीना खे फसाइणो आहे। इन जे करे बार बार हसीना खे हू चई रहियो आहे तूं उनखे घर में ज़हर ॾे, ऐं हसीना चई रही आहे तूं उनखे रस्ते में मारा। माना ॿिन्ही जी इहे वठि पाजा। बहरहाल हाणे सिर मुंहुं थींदो को न को, जीअं ही का अहिड़ी ग़लती कंदा जंहिं ग़लती में ही नुक़सानु खाई वेंदा ऐं फासी वेंदा, ऐं पोइ हिननि खे ख़बर पवंदी त ही छा थी वियो। वक़्ती तौरु ही ख़ुशि आहिनि, पैसो ॾिसनि था। पैसो त बुरी बला हूंदी आहे, लालच मराईंदी आहे। लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा।